आहे बुख खां भूं ते भओ ढोरन घुर्जे ढो माण्हू घुरनि माणपो। नाज़रीन, नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु आहिनि सिंधी का अकेडमी जा चेयरमैन नूर अहमद मेमण साहब जन। असांजी कोशिशि आहे त जेका सिंध जे अंदरि करप्शन के ख़िलाफ़ कार्रवाई या ऑपरेशन हली रहियो आहे मालियाती दहशतगर्दी के ख़िलाफ़, उन में मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा आलमन अदीबन शाइरनि जा वीचार तव्हां ताईं पहुचाइनि त उहे छा था सोचनि पिया। सियासतदाननि जा मौक़िफ़ ऐं रद्द अमल जेके आहिनि, जेके करप्शन में माण्हू मुलविस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ जॾहिं वठ पकड़ थिए थी त उहे कहिड़ो रद्द अमल था कनि ऐं असांजा सिंध जा आम माण्हू जेके आहिनि, जेके साफ़ शफ़ाफ़ जेके इदारनि ते क़ानून जी हुकुमरानी ते यकीन रखनि था, ईमान रखनि था, उहे माण्हू इन अमल खे कीअं ॾिसनि था ऐं ख़ुदि करप्शन जेका सिंध जे अंदरि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां नासूर बणिजी वई आहे ऐं जंहिंजे नतीजे में सिंध जी ज़िंदगी हिकिड़ो सूर बणिजी वई आहे त सिंध जा आम माण्हू उनखे कीअं था ॾिसनि पिया ऐं तपेदार खां वठी मुख़्तियारकार खां वठी जॾहिं आला अमलदारनि ताईं हाणे क़ानून जा हथ जेके आहिनि, ताक़तवर हथ जेके आहिनि, उनजी ॻिचिन में पइजी रहिया आहिनि त यकीननि सिंध जो माण्हू ऐं साञाहवंद माण्हू जेको आहे उनजी आज्ञा करे थो, आदर भाव करे थो। पर करप्शन जा सिंधी समाज ते, सिंध जे समाज ते, सिंधी माण्हुनि जी नफ़्सियात ते ऐं हिन निज़ाम ते कहिड़ा नाकारी असर पवनि था, उन ते बि असीं ॻाल्हाईंदासीं। असांजो लाइव नंबर अची रहियो आहे स्क्रीन ते, तव्हां कॉल करे सघो था ऐं तव्हां बि इन ते ॻाल्हाए सघो था, सुवाल बि करे सघो था। सिंधी में चवंदा आहिनि त हर बुरे अमल जो नतीजो बि बुरो निकिरंदो आहे ऐं ज़रूरु जीअं चवंदा आहिनि त 29 रातियूं चोर जूं हिकु भाॻे जी बि ज़रूरु अचणी आहे ऐं रब वटि देरि आहे ऐं अंधेर न आहे। तंहिंजे करे जेकॾहिं देरि थी आहे त उहे अंध जूं ताक़तूं ऐं कुवतूं जन दौलत जा ढिग ऐं ढेर गॾु कया ऐं जन ज़िंदगी सिंध जी अज़ाब में विझी छॾी ऐं जन सिंध जे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो ऐं अरबें खरबें रुपया जेके सिंध जे रोडनि, सिंध जे इदारनि ऐं सिंध जे अवाम जी भला फलाह बहबूद ऐं तरक़ी ते ख़र्च थियनि हा, उहे चंद ख़ानदान, चंद माण्हुनि ऐं चंद फ़ौरन जे वरे चढ़ी विया ऐं असीं उन जा समूरा पासा ऐं पहलू जेके आहिनि हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। त नूर मेमन साहब, तव्हां असांखे इहो ॿुधायो त समाज ते करप्शन जा असर, करप्शन जी कहाणी त आम हुई ऐं सरे बाज़ार हुई। हर माण्हू सरकारी मुलाज़िम खां वठी वेंदे ख़ानगी जेके वाठा चमचा या जेके थियनि था उहे बि ढिग पैसनि जा, ॻंढियूं पैसनि जूं भरे ऐं माण्हुनि खां वठनि पिया। उहे ठीकनि जा पैसा हुजनि, नौकरियूं हुजनि, हर शइ पैसनि ते विकामे पई। सरकारी मुलाज़िम जेका सरकार जी पघार पियो खणे, सो बि ॼण त रुश्वत खे पंहिंजो हक़ ऐं जाइज़ हक़ पियो सम्झे पियो। नतीजे में सिंध ॾाढी मायूसी जो शिकार थी वई। हाणे समाज ते इन जा करप्शन जा असर। सदीला साहब, जेका गुज़िरियल 7.5 सालनि में करप्शन थी आहे, उन त माज़ीअ जे सभिनी करप्शन जे दौरनि जा जेके आहिनि उहे रिकॉर्ड रोड़े छॾिया आहिनि ऐं गुज़िरियल 7.5 सालनि जी करप्शन असांजे समाज खे डवांडोल करे छॾियो आहे, अनारकीअ जे वर चाढ़े छॾियो आहे ऐं असांजो समाज घटि में घटि 1 सदी पोइ ते धिकिजी वियो आहे। हिन वक़्तु जेका सिंध जी सूरत हाल आहे, सिंध जी जेका समाजी सूरत हाल आहे, उहा तमदुनी हवाले सां जेकॾहिं ॾिठो त सिंध हिन वक़्तु खंडरनि जो जेको आहे उहो मिसाल बणियल आहे। गटर खंडरनि सां गॾु गटर थी वई आहे सिंध जेको आहे उहो जाते काथे जेको आहे उहो पाणीअ जा तलाव ऐं बदबू धूड़, यानी असांखे सॼी सिंध घुमंदे इहो यकीन ई नथो अचे त मुअन जे दड़े जी वारिस मुहज़िब क़ौम जी सिंध ईअं थी सघे थी। जॾहिं 5000 साल असांजो जेका तहज़ीबी तारीख़ आहे उन में असांजो तमदन एॾो मथां दर्जे ते आहे जो उन असां जूं हमअसर तहज़ीबूं असां खां मेमार वठंदियूं, असां खां सिविक सेंस वठंदियूं, असां खां पाणीअ जे नकासीअ जा तरीक़ा सिखंदियूं हुयूं। सॼी दुनिया जूं हमअसर तहज़ीबूं, अनका जी हुजे, एस्टेक जी तहज़ीब हुजे, लातीनी अमेरिका जूं तहज़ीबूं हुजनि, सुमेर जी हुजे, अकाद जी हुजे, इहे सभु तहज़ीबूं जेके आहिनि हितां राज़ा घुराईंदियूं, हितां मेमार घुराईंदियूं ऐं हितां जा एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे सिविक सहूलियतुनि जा जेके आहिनि घुराईंदियूं ऐं पंहिंजे तहज़ीबुनि खे तमीर कंदियूं।
उन सिंध जी हालत 5000 साल खां पोइ हिन मरहले ते जॾहिं इंसान ॿियनि सयारनि ते जेको आहे उहो इंसानी तहज़ीबूं आबाद करण जे लाइ मनसूबाबंदियूं थो करे पियो ऐं उन जे लाइ प्लानिंग्स थो करे पियो, उन दौर में असांखे गारुनि वारे दौर में वठी वञण जा जेके आहिनि उहे प्लान थिया आहिनि ऐं प्रोग्राम थिया आहिनि ऐं कारवायूं थियूं आहिनि इन्हनि गुज़िरियल 7.5 सालनि में। तमदनी तौर ते सिंध जी इहा हालत आहे, तहज़ीबी तौर ते इहा हालत आहे, अख़लाक़ी तौर ते जेका सूरत हाल आहे उहा बि कंहिंखां ॻुझी कोन्हे त हिन वक़्तु माण्हू कमाईअ जे पासे खां माशी सूरत हाल जेका बिगड़ी आहे उन जो अख़लाक़ी सूरत हाल ते बि जेको आहे उहो असरु पियो आहे ऐं पिनण जहिड़ी सूरत हाल हिननि माण्हुनि जे लाइ करे छॾी आहे। माण्हुनि खे 1500 रुपयनि जो ऐं 2,000 रुपयनि जो किस्तो हथ में खणाए करे ऐं माण्हुनि खे उन शइ जो ग़रीबनि खे आदी करे छॾियो आहे, बजाए इन जे जो माण्हुनि खे सनती तरक़ीअ सां, माण्हुनि खे इक़्तिसादी तरक़ीअ सां, माण्हुनि खे समाजी तरक़ीअ सां इदारा ठाहे करे ऐं माण्हुनि खे हिकिड़ो रियल मिडिल क्लास पैदा कजे आहे, जेको मिडिल क्लास सिंध में हिकिड़ी तरक़ी वठी अचे, रियल मिडिल क्लास जे बजाए हिते जली मिडिल क्लास पैदा थियो इन करप्शन जे नतीजे में। यानी भोतारनि पंहिंजे चौधारी जेके हुननि जा माण्हू वेठल आहिनि उन्हनि खे कमीशन जो, उन्हनि खे भत्तेखोरीअ जो, उन्हनि खे दलालीअ जो एॾो रसिया बणाए छॾियो जो हक़ीक़ी मिडिल क्लास जे बजाए काटकू जुगाड़ी चोर क्लास ठग क्लास ऐं नकुली क्लास जंहिं खणी चइजे उहो पैदा थियो। हिकिड़ो कॉलर आहे, हिकिड़ो असली कॉलर आहे, आम माण्हू हूंदा आहिनि, असांजे प्रोग्राम जा मौज़ू बि आम माण्हू हूंदा आहिनि ऐं हीअ इदारा बि असां कुझु जा आम माण्हुनि जे हक़नि ऐं उन्हनि जे मसइलनि जा तर्जुमान हूंदा आहिनि। उन कॉलर खां पुछूं उहो छा थो चए साईं? जी दादा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मीरपुर ख़ासकर मोहम्मद अशरफ कोरी पियो ॻाल्हायां। जी कोरी साहिब छा चवणु चाहींदव? सर अर्ज़ु इहा त सिंध असांजी के भला को धणी कोन्हे या वालदी वारस कोन्हे जो ॿिन्ही हथनि सां बि लुटियो अथनि। हिकिड़ो माण्हू लुटींदो हिकिड़े हथ सां, हिते जे पीपल्स पार्टी वारनि खे ॾिस त ॿिन्ही हथनि सां लुटियो अथनि, जे MQM खे ॾिस त ॿिन्ही हथनि सां लुटियो अथनि, जे ऑफिसर तबिके ते तव्हां वञो ऑफिसर तबिको हर ऑफिसर तबिको तपेदार खां वठी कमिशनरनि ताईं हिकिड़ो जेको जाइज़ कमु बि बिना पैसे नथो थिए। आख़िर ही असां सम्झूं था नाइल शरीफ़ जेको हींअर कमु करे पियो त हिननि ते पकड़ सुठी पियो करे ऐं असां सम्झूं था त अमन कराए वेंदो, हिन करप्शन खे ख़तमु की त पंहिंजो पाकिस्तान तरक़ी करे वेंदो हलियो। इहो ई साईं जिन खां सुवालु आहे, चाहे इहो सही आहे ग़लति आहे। अशरफ कोरी साहिब तव्हांजो तमामु अहम सुवालु आहे, तमामु अहम ॻाल्हि कई आहे साईं नूरुमन साहिब। साईं हाणे मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेका हुकुमरानी आहे उहा हिकिड़े ख़ानदान जी हुकुमरानी आहे। PPP जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई उहा पुट पीउ ऐं पुफी पार्टी बणिजी वई आहे। हाणे जॾहिं सूरत हाल इहा हुजे त हिन सॼी सिंध जूं वागूं हिकिड़े ख़ानदान जे हवाले हुजनि ऐं उहो ख़ानदान पंहिंजे सिंध जूं वागुनि जे हथ आहिनि जेके वागूं खाइनि पिया सिंध जी मईशत खे। ईअं ई सूरत हाल थी वई आहे, बिल्कुलु इहा ई सूरत हाल आहे ऐं उन्हनि पंहिंजो पाण जहिड़ो जेको आहे उहो जुगाड़ी क्लास पैदा कयो आहे हर जाइ ते। उन्हनि खे इहो चयो वियो आहे त जीअं असां भींग कयूं था पिया तव्हां उन भींग जो हिसो हुजो, लेकिन असांजे इक़्तिदार जे लाइ असांजा साथारी हुजो। ऐं उहो सॼो लॾो जियालनि जो सॼो लॾो सिर्फ़ु इक़्तिदारी मफ़ादनि जे तहत सिंध धरती सिंध माउ सां गद्दारीअ जे हद ताईं, सिंध माउ सां बेवफ़ाईअ जे हद ताईं, खुदाई कानूननि जे लताड़ जे हद ताईं, इंसानियत जे एहतराम, इंसानियत जो लिहाज़, इंसानियत जा क़दुर, इहे सभु शयूं लताड़े ऐं पोइ इन जे सिलसिले खे जेको आहे उहो जारी रखियो वेठो आहे। इहा बदकिस्मती आहे त असां वटि इहा सूरत हाल पैदा थी आहे। हाणे त इहो डिक्लेयर थी वियो जॾहिं माण्हू ॿधजनि था, जेके माण्हू ॿधजनि था तन जे मथां केस बि ज़ाहिर थियनि था त हिन माण्हू अहिड़ा फ्रॉड कया, हेतिरियूं ज़मीनूं हिन रेवेन्यू अमलदार नीलाम कयूं, हिन हेतिरा किरोड़ खाधा, हिन हेतिरा अरब खाधा आहिनि। हाणे त इहे आलम आश्कार थी आहे, इहे बदबूदार किरदार जेके आहिनि उहे हिन अवाम जे अॻियां अची विया आहिनि। हाणे ॾिठ आख़िर छा थिए, मुतबादिल बि कोन्हे, हिकिड़ो कॉलर आहे, काल जो इशारो त काल वठी वठो त पोइ इन ते बि ॻाल्हायूं था त ॾिठ हाणे आख़िर छा थिए। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? भाऊ मां सरफराज़ अहमद कलोड़ो थो ॻाल्हायां लाड़काणे खां।
जी करोड़ा साहब छा चवणु चाहींदव? भाऊ असांजे हिन लाड़काणे में जेको बि बदअमनी करप्शन ऐं लोड शेडिंग हे भला असांजा हुकुमरान किथे आहिनि, कहिड़े हंधि आहिनि जो हिते लाड़काणे में बिजली ऐं करप्शन ऐं लोड शेडिंग थिए पई ऐं हितां जो अयाज सुमरो डॉक्टर अयाज सुमरो इहो किथे आहे, कहिड़े हंधा जो गाइब आहे, हाणे ॿाहिरि न आहे लाड़काणे में। ठीकु आहे करोड़ा साहब महिरबानी। लाड़काणे में कुझु बि कोन्हे को, लाड़काणो ख़ुदि शहीदनि जो शहरु आहे। तव्हां वञी अखियुनि सां ॾिसंदव, नओं दरो चौक हुजे या जिथे निसार खोड़ो साहिब जंहिं इलाइक़े में रहंदो आहे, इहे रिपोर्टूं अचनि थियूं पियूं त हुते गंदगी ऐं गंद जा ढेर लॻाया पिया आहिनि। लाड़काणो बि गटर लॻो पियो आहे। बिल्कुलु इहा ई सूरत हाल आहे। तसीर साहब अवां जेका ॻाल्हि कई तव्हां, सूरत हाल जेको आहे उहा हाणे छा थियणु खपे इन जो मसइलो हीअ त ही माण्हू जेको आहे उहो वॾी चालाकी मकारी ऐं अयारीअ सां पंहिंजो पाण खे जॾहिं धुबण में फाथल महसूसु कनि था पिया त पंहिंजो पाण खे मज़लूम साबित करे वरी सिंध जे माण्हुनि जे अखियुनि में धूड़ विझण जी कोशिशि था कनि पिया। हिन वक़्तु जेको आहे उहो करप्शन जी लत जेको आहे उहा पई आहे डॉक्टर आसिम ते। त डॉक्टर आसिम चूंकि वॾो जेको आहे पीपल्स पार्टीअ जो उन जे ख़ज़ाननि जी चाबी जेको आहे उहा उन वटि आहे, त हाणे उन इहा लत पवण खे ई चवनि था पिया त सिंध ते ॿाहिरों हमिलो थी रहियो आहे ऐं सिंध खे जेको आहे उहो बंगाल वारो सलूक सिंध सां कयो पियो वञे। बाबा उहो माण्हू पर आसिम डॉक्टर आसिम जो कहिड़ो अवामी किरदारु आहे? जेकॾहिं आसिम गिरफ़्तार थिए ऐं ईअं चयो वञे त सिंध जे मथां हमिलो आहे या सिंधियुनि सां बंगालियुनि वारो सलूक थो कयो वञे पियो, त आसिम डॉक्टर जो कहिड़ो आहे सवाइ इहे जेके कॉलेज खोल रही जिन ते कमीशनूं वरितई, जेके पैसा खाधई, जेके स्कैंडल अचनि था उन्हनि ते त असां तफ़सील में छा ॻाल्हायूं, तफ़सील उन्हनि जा आलम आश्कार आहिनि ऐं हुननि 4-5 ॾींहंनि में जेके पंहिंजा करतूत ऐं जुर्म बासिया आहिनि उहो अञा मामूली आहिनि। इन्हनि खां वधीक जेको आहे उहो तफ़सील इन्हनि जे माण्हुनि जे ज़रिए अचणा आहिनि ऐं इहे तफ़सील जॾहिं सभु सिंधी माण्हुनि जे पारां अचण जे मुतवक़ थी विया आहिनि तॾहिं हिननि चवणु शुरू कयो आहे त हाणे विफ़ाक़ असां ते हमिलो थो करे, विफ़ाक़ असां सां सिंध खे जेको आहे उहो माटे जी माउ वारो सलूक थो करे पियो, असां सिंधियुनि खे नज़रअंदाज़ थो करे, वरी साॻी तरह सां सिंधी माण्हुनि खे जेको आहे उहो वरगलाए ऐं उन्हनि खे धोखे जो शिकार बणाए करे, छाकाणि त बलदियाती चूंडूं मथां आहिनि। इहे इन ई त्रिकतालियुनि सां अटकलुनि सां ऐं मकारियुनि सां वरी सिंधी माण्हुनि खां बलदियाती चूंडुनि जी जेको आहे उन में वोट वठण जी कोशिशि कंदा त जीअं असां बलदियाती चूंडुनि में बलदियाती इदारनि में अची वञूं त जॾहिं बलदियाती इदारनि में असांजा भोतार वेठल हूंदा त उन्हनि खे वरी ईंदड़ चूंडुनि में असां असर अंदाज़ थियण में असांखे आसानी थींदी ऐं वरी ईंदड़ 5 साल में जेको आहे उहो पीपल्स पार्टीअ खे मिलनि ऐं सिंधी माण्हुनि जी इहा भींग जारी रहे। त इन्हनि जी हीअ दाहूं कोकूं सिर्फ़ु इन जे लाइ पई थियनि। हिकिड़ो ॿियो बि कार लाइन ते आहे मेमन साहिब, हाल वठो। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? गुलाम नबी थो ॻाल्हायां दादू खां। साईं डॉक्टर आसिम जो खणी मसइलो कयो आसिम आसिम हिन जेल कटिया कोड़ा कटई कयो कहिड़ो वई कम जो हिन लाइ खणी बारी अथनि जेका शहीद वीचारा माड़ी दौर में नौजवान शहीद थी विया उन्हनि जी अस्पताल त कोन्हे। जेका हिते कतल गड़ीअ लाइ कामरेड जेका हलाक हूंदा उहे तकड़ा करोड़पति को सुबुह जो वीगो आहे कंहिंखे पराडो आहे, किथां जो इंसाफ़ आहे? हिननि त मोहतरमा जी हेतिरी महिनत जेकी आहे उहा त हिननि ख़तमु करे छॾी। गुलाम नबी साहब तव्हां सच था चओ पिया, मोहतरमा जी भुट्टे साहब जी क़यादत सियासत या कुर्बानियूं जेके आहिनि उहे तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहिनि, यादि रखियूं वेंदियूं। पर इहा अथव आम माण्हू ताईं इहा ॻाल्हि आहे त पराडो ते चिड़िया था वतन, करोड़पति थी विया आहिनि। ऐं तव्हां इंटीरियर सिंध में वञो, अंदरून सिंध में वञो त लश्कर जेके आहिनि लोफरनि जा खयूं था वतन, वीगो गाॾियुनि जा डाला जेके आहिनि उन्हनि में उहे हथियार खयूं वेठा आहिनि ऐं आम माण्हू जी ज़िंदगी जेका आहे, शरीफ़ माण्हू जी ज़िंदगी उहा यरगमाल बणाई आहे। इन दौलत जेका अंधी आहे ऐं जंहिं ते अंधी ताक़त हिननि जेका आहे सा उहा हासिलु करे वरिती आहे ऐं आम जेका सिंध आहे उहा यरगमाल आहे, मफ़लूज आहे, मायूस आहे। हिकिड़ो ॿियो बि काल लाहींदी आहे, काल वठूं त पोइ इन्हनि जा जवाब तव्हां ॾींदव। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अस्सलाम वालेकुम, मां सैफुल्लाह थो ॻाल्हायां भाउ। हाल अहिवाल इहे आहिनि त हे जेके भाऊ वारा अर्ज़ असांजे दाऊं था कनि ज़रदारी साहिब आहे त पीपल्स पार्टी सां हीअ दुश्मनी उहा दुश्मनी। ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त ग़रीबनि जे लाइ त कुझु बि न कयो अथनि, सभु कुझु बैंकूं भरे खाई, मुल्कनि में अलाए वञी ॿार छा ठाहियो अथनि, अवाम जे लाइ कयो छा, पाण खे थोरो चयो अथनि त हाणे अचे रड़ियूं ते शुरू छा आहिनि? छो ग़रीबनि सां ज़ुल्म करिया? हुते ॾिस परियों ठठे में माण्हू अॼु बि पाणी खां वेठा आहिनि। केॾो ज़ुल्म आहे माण्हुनि सां, सिंधियुनि सां। उते का ॻाल्हि ई न आहे।
बाक़ी पाण खे कुझु थियनि थो त पोइ अयली सिंध हिन जो वञे छा सिंध सां? सिंध जा दुश्मन आहिनि इन ठीकु आहे दादा महिरबानी दादू वारे हमराह जो जेको सुवाल हुयो या सैफुल्लाह जो जेको हुयो त इन आसिम कहिड़ा कोड़ा खाधा आहिनि कहिड़ा फटका खाधा अथई कहिड़ा जेल काटिया अथई हुनजो इशारो वरी भुटन ॾे हले वियो बेनज़ीर साहिब वारे हले वियो त उन्हनि जी कुर्बानियूं जेके आहिनि भुट्टे साहब हिन में को शक कोन्हे त भुट्टे साहब सिंध में जीनियन मिडिल क्लास पैदा करण जी कोशिशि कई हुई इहो हुनजो वॾो कंट्रीब्यूशन हुयो हुन कोटा सिस्टम जे ज़रिए तइलीमी तरक़ी थी तइलीमी तरक़ीअ जे ज़रिए माण्हू आया उहे अफ़सरशाहीअ में आया सरकारी नौकरियुनि में आया सरकारी नौकरियुनि में अचण जे करे उन्हनि जी औलाद उन्हनि जा मिट माइट कारोबार में आया डेवलपमेंट थी डेवलपमेंट जो पैसो जॾहिं सोसाइटीअ में वेंदो आहे त सभिनी तबक़नि खे उन जे सलो मिलंदो आहे ऐं उन्हनि पैसनि जी ट्रांज़ेक्शन जो असरु पवंदो आहे जेकॾहिं हिकिड़े वॾे ठेकेदार 1 करोड़ कमायो त उन ई ठेकेदार जी फैमिली इन ई पोज़ीशन में अची वेंदी त उहा जाइ ठाराहे उहा पंहिंजे घर खे रंग कराए उहा पंहिंजे घर जूं शयूं वठे त इहो रंग कराइणु जाइ ठाराइणु ऐं इहे शयूं वठणु इहो सॼी सोसाइटीअ में जेको आहे उहो हिकिड़ो उभार पैदा थींदो आहे ऐं तरक़ीअ जा असर पवंदा आहिनि पर छाकाणि त हिन दौर में सॼी डेवलपमेंट जा पैसा हिननि ॿाहिरनि मुल्कनि जे बैंकुनि में ढोया आहिनि ऐं डेवलपमेंट थी कोन्हे यानी 700 खां 800 अरब रुपया सालाना जेको आहे उहा बजट आहे सिंध जी 7 सालनि में जेका आहे इहा 50 खरब वञी थियनि था पिया 50 खरब रुपया जेकॾहिं सिंधी सोसाइटी ते ख़र्च थियनि त सची ॻाल्हि आहे सिंधी सोसाइटी सिंगापुर जहिड़ी तरक़ी करे छॾे नओं सिंगापुर बणिजी वञे पर सिंगापुर त पंहिंजी जाइ ते पर हिन वक़्तु जेको आहे उहो जेको इक़्तिसादी राहदारी थिए थी पई ऐं चीन जेको आहे उहो सॼी दुनिया सां हिन ख़िते जे ज़रिए जेको आहे उहो राब्ताकारी करे पियो उन में सभु क़ौमुनि जी शिरकत आहे असां सिंधी क़ौमुनि जी शिरकत किथे नज़र ई कोन थी अचे केस कमज़ोर आहे असांजे हुकुमराननि में इहो टपड़ी कोन्हे इहा सूरताल हू करप्शन में एॾो तबाह थिया पिया आहिनि एॾो ॿुॾा पिया आहिनि उन्हनि में इहा इख़लाक़ी जुरत ई कोन्हे जो असफंद यार वलीअ वांगुरु ऐं महमूद अचिकज़ईअ वांगुरु हुकुमराननि सां वेही करे उन्हनि खे चवनि त राहदारी जेको आहे असांखे सिंध मां हितां गुज़ारे ॾे त जीअं सिंध में उन्हनि राहदारीअ जे ॿिन्ही किनारनि ते जेके आहिनि उहे सनती ज़ून ठहनि पर हिननि कॾहिं बि वेही करे मर्कज़ सां अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿोल कई कोन्हे हीअ करे नथा सघनि छो त हिननि हुकुमराननि अहिड़ा रखिया आहिनि जेके धुत माण्हू जेके आहिनि पंहिंजनि कमायुनि में धुत आहिनि पंहिंजे इलतुनि में धुत आहिनि ऐं उन्हनि खे होश ई कोन्हे त उहो सिंध जे डेवलपमेंट जे हवाले सां का ॻाल्हि सोचे सघनि डॉक्टर आसिम वारनि जी अहमियत इन ई करे त इहे उन्हनि जा खाटू पुट आहिनि डॉक्टर आसिम हुजे रहमान मलिक हुजे रियाज़ मलिक हुजे मजीद अनवर मजीद हुजे मोहम्मद अली शेख हुजे जेके बि इन क़िस्म जा माण्हू आहिनि इहे इन्हनि जा कमाऊ पुट आहिनि हिननि खे अरबे खरबे रुपया ठाहिण जूं मशीनूं बणायो आहे इन्हनि वटि जेको आहे उहो हिननि हुकुमराननि जे लाइ कारून जा खज़ाना जेके आहिनि उहे कारून जा खज़ाना कारून खज़ाने हेठां दॿिजी वियो दफ़न थी वियो कई वक़्त जा कारून कारी दौलत कारे नाणे हेठां दॿिजी दफ़न थी वेंदा तारीख़ में इहे मिसाल आहिनि ब्रेक वठूं नाज़रीन असांजो नासूर प्रोग्राम जारी आहे वठूं था हिते नंढड़ी साही असां सां गॾु रहिजो नाज़रीन प्रोग्राम में असीं वरी हाज़िर आहियूं नूर अहमद साहब हिकिड़ो कॉलर लाइन ते आयो ब्रेक वक़्त ते मक़सूद महेसर खैरपुर मीरस खां उनजो हिकिड़ो सुवाल हो त जंहिं क़ौम जा ऐं धरती जा वारिस कामिल हैदर जतोई ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जहिड़ा माण्हू हुजनि त छा ही जेके हुकुमरान तबिको आहे या जेको सरबराह हुआ पीपुल्स पार्टीअ जो ऐं उनजी टीम छा उहा सिंध जी वारिस आहे छा हक़ीक़ी वारिस हक़ीक़ी वारिस केरु आहे सिंध जो इहो सुवाल हुयो तव्हां खां जवाबु असां सिंध जो हक़ीक़ी वारिस उहो आहे जेको सिंध जे विज़डम खे सिंध जी ॾाहप खे ऐं सिंध जे सकाफ़ती रूह जो नुमाइंदो हुजे पर हीअ बदकिस्मती आहे त उहो असां भुट्टे साहब लाइ चऊं था त उहो हिकिड़ो मुदबिर सियासतदान हुयो पर हिन वक़्तु त जेका आहे उहा मुदबिर सियासतदान वारी सूरत हाल कोन्हे हिन वक़्तु त पैदागिरीअ वारी ऐं काटकू सूरत जेको आहे उहा वञी रही आहे सो इहा सूरत हाल इहो असांजो वॾो अलमियो आहे ऐं उन हीअ अलमे जूं जेके आहिनि उहे सज़ाऊं
असांजा मौजूदा नस्ल बि पिया भोगनि ऐं इहे असर लॻे थो केतिरनि नस्लनि ताईं हलंदा। कंट्रीब्यूशन ॾिसो न, सवाइ करप्शन जे जेके माण्हू ॿधजनि था या जेके ॿधबा, अञा ॿध वारो अमल जेको आहे अञा ज़ोर वठंदो। सिंध जा माण्हू त झोल झड़ी ऐं हथ झले ऐं दुआऊं पिया था घुरनि त अञा इहे कार्रवायूं तेज़ थियनि त जेका हिननि जी फुरियल ऐं फॿायल जेका मिल्कियत आहे उहा घटि में घटि उन्हनि सां हिसाब किताब त थियणु खपे। उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे त फुरू माण्हू सभु कुझु फुरियूं पोइ बि फुरनि लाइ फेरा ॾियनि। फुरियल माण्हू ॿियो त ठहियो पर देश फुरायूं वेठा आहिनि। हीअ असां जेको देश फुरायूं वेठा आहियूं छा हमेशह जेके इहे माण्हू अॻुवाणी रहबरी जे दावाउनि सां अची असांजी वारसी कनि था पिया त उन्हनि किरदारनि मां जिंद कीअं छुटे, हक़ीक़ी किरदार असां वटि अणलभ आहिनि न आहिनि, ख़ामोश आहिनि। पर हिकिड़ो कालल लाइन ते आहे, उनखे ॿुधूं त पोइ वरी तव्हां खां इन सवाल जो जवाबु ॿुधूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं मौज़म सोहिराणी पियो ॻाल्हायां दहरकी मां। जी छा मोज़िम साहिब तव्हां चवणु चाहींदव? ज़बरदस्त तव्हां सिंध टीवी वारनि जेको ही प्रोग्राम शुरू कयो आहे नासूर, बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त सिंध में जेके आहिनि उहे माण्हुनि जा सूर अवाम जा नासूर बणिजी चुका आहिनि। जीअं तव्हां ॻाल्हि हाणे पई कई त रहबर, पर असांखे रहबर जेके आहिनि उहे रहज़ननि जे रूप में सिंध खे लुटे रहिया आहिनि। उन्हनि लाइ चंद सिटूं चवंदुमि, प्रोग्राम में तमामु तव्हां वटि टाइम बि थोरो हूंदो, इन करे ॿिया कलरनि जो बि इंतज़ारु हूंदो त ना अहिल असांजो माली आहे, हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो, बद ज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो मासूम वणनि जो छा थींदो, कांवनि खे इजाज़त काकां जी बुलबुल जी सदा ते बंदिश आहे, हर शाख ते ज़ालिम वेठो आहे गुलदाने चमन जो छा थींदो, ना अहिल असांजो माली आहे, हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो। साईं माशाल्लाह तव्हां तजिया निगार चाचा नूरमोहन साईं वेठा आहिनि, तव्हां बि तमामु माशाल्लाह सीनियर हिकिड़ा आहियो। ऐं सिंध जे उन्हनि चूंडियल नुमाइंदनि जे आॾो हिकु सुवालु रखंदुमि, तव्हीं बि उन आॾो हिकिड़ो इहो सुवालु रखो। उन्हनि जे मथे ते क़ुर पाक रखी उन्हनि खां पुछियो वञे, इहे मञींदा कोन, छो त जॾहिं इलेक्शन में ईंदा आहिनि वो क़ुर खणी ईंदा आहिनि, बाद में उन्हनि क़ुरनि तां फिरी वेंदा आहिनि वोट वठी। टाइम आउं तव्हां खां 2 मिंट ज़रूरु वठंदुमि। जेकॾहिं तव्हां जहिड़े बि खाते में वञो, तालीम में वञो त तालीम जे वज़ीर तालीम जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। वञो जेकॾहिं तव्हां बल्दियात में त उन बल्दियात वारनि त सिंध जो खानो ख़राबु उन्हनि करे छॾियो आहे। जंहिं शहर में वञो तव्हांखे शहर न पर उहो गटर ऐं खंडरात जे ॾेख में मिलंदो। जेकॾहिं तव्हां सिंध जे रोडस वारे वज़ीर उन खाते ॾांहुं वेंदो, जेकॾहिं तव्हां पंजाब जा कंहिं ॿिए शहर ॾांहुं ईंदो, जॾहिं सिंध जी हदनि में साईं मुंहिंजा दाख़िल थींदो, तव्हां निंड में हूंदो अगूर में, तव्हांखे जाग थी वेंदी त हाणे सिंध जे असां रोडनि में पहुता आहियूं। जेकॾहिं तव्हां वञो था आपाशी वारे वज़ीर ॾांहुं, सॼो साल बंदनि ते मरमत जा कम, पोइ जंहिंमहिल थोरो पाणी थो वधे धाड़ घोड़ा जी कमु कोन करायोसीं। हाणे जेको आहे बंदि टुटनि था, हाणे बंदि त दरिया जूं बाहूं आहिनि, तव्हां उनजी बाहुनि ते कुझु ख़र्चु त कयो न। जॾहिं तव्हां उनजूं बाहूं ई कमज़ोर करे सॼो कुझु खाई वियो, तव्हां त सालियानो जेको उनजी बजेट अचे थी उन बजेट मां जेकॾहिं तव्हां 5%, मां चवां थो 95% पंहिंजे पेट में खाइनि, हर खाते में जेकॾहिं 5% कमु कनि न, ख़ुदा जो कसम आहे सिंध सॼी सोन थी पवंदी। जेकॾहिं अचूं था टाउन कमेटी में, साईं मुंहिंजा ज़ुल्म आहे ॾहरकी टाउन कमेटी जी, जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी टाउन कमेटी जी ॻाल्हि कंदुमि त तव्हां चवंदो त सिंध त सॼी सूर, पर ॾहरकी जो जेको सूर आहे उहो सिंध सॼी सां जेकॾहिं तव्हां भेटाईंदव न त माना हर टुकड़े ते 1300 मुलाज़िम आहिनि ॾहरकी टाउन कमेटी में। उन में कमु घणा कनि था, टोटल 100 मुलाज़िम। 1200 मुलाज़िम केरु आहिनि? वॾेरनि जा, खाननि जा, भोतारनि जा, जेके नौकरनि ते कमु कनि था। साईं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, जंहिं खाते में तव्हां वञो ऐं जेकॾहिं टाउन कमेटी, छा टाउन कमेटी आहे, उन TMO जेको आहे उहो न आहे गवर्नमेंट जो, मां दावा सां चवां थो त उहो चूंडियल नुमाइंदे जो कमदार आहे। जेकॾहिं कंहिं थाणे ते नज़र विझे थी त उहो थाणे जो सूबेदार बि कमदार आहे। आपाशी जे कंहिं इंजीनियर ॾांहुं अचूं था उहो बि कमदार आहे। जेकॾहिं तालीम ॾांहुं अचूं था, EDO DO जेके वेठा आहिनि सभु भोतारनि जा कमदार आहिनि। पर हो क़ुर ते सुबुह खां वठी शाम ताईं क़ुर खणी पोइ बि फिरी था वञनि। माण्हुनि खे चवनि था वोट ॾियो, अब्बा ॾाॾा असांजा तव्हांजा ॾाढा वेझा रिश्तेदार हुआ, हाणे तव्हीं वोट नथा ॾियो, बिल ख़ुदा खे मञियो असीं हेठि था वेहूं। बाद में उन वोटर सां जेका इहा हालत कनि था, जॾहिं वोटर वञे थो उनखे 2 किलोमीटर उन भोतार जे बंगले ते जुती ॿाहिरि लाहिणी पवे थी। सिंध साईं बिल्कुलु जेको तव्हां प्रोग्राम हलायो आहे नासूर न, जंहिं टुकड़ी में वेंदो उहा टुकड़ी उहा नासूर लॻी पई आहे। माण्हुनि जा सूर छुटी थो वञे, पर जेको नासूर आहे न
बिल्कुल तव्हांखे मां सिंध टीवी वारनि खे सलाम थो कयां जेको तव्हां प्रोग्राम हलायो आहे, छो त सूर छुटी महिरबानी सोलंकी साहब। सिंध जो इहो शऊर आहे, सिंध जो बाशऊर माण्हू हुयो जेको ॾहरकी जेको एॾो सरदारनि वारो ज़िलो आहे उतां ॻाल्हाए पियो, वॾी जुरत सां ॻाल्हाए पियो, वॾी ॼाण सां ॻाल्हाए पियो ऐं वॾी कावड़ ऐं वॾी ॾुख सां ॻाल्हाए पियो त कूड़ा माण्हू ऐं कमदारी कल्चर जेको वधियो आहे इहो ख़ुदि नासूर आहे सिंध जे अंदरि। जिथे वञो उते कमदार, जिथे वञो उते कमदार वेठो आहे, सरदार वेठो आहे त उन वटि लोध ऐं काफ़िलो कमदारनि जो वेठो आहे चो तरफ़। सियासत में बि कमदारी बिल्कुलु इहो ई आहे तस्वीर साहब। इहो पंहिंजो पाण जेका ॻाल्हि कयूं था त हिते जेको कल्चर डेवलप थियो आहे उहो कल्चर ई इन ई क़िस्म जो जेको आहे उहो पैदा थियो आहे। असां जंहिं दौर में गुज़रूं पिया उन ई दौर में असां किथे हुजणु घुरिजऊं हा ऐं किथे बीठा आहियूं। हाणे हीउ नौजवान जेको आहे जंहिं दर्द ऐं कर्ब सां जेका पंहिंजी सूरत हाल ॿुधाए थो पियो, इन में दर्द बि आहे कर्ब बि आहे। इहा सॼी सिंध जी सूरत हाल आहे। हुजणु ईअं खपे त असां जॾहिं 21वीं सदी में नए मिलीनियम में दाख़िल थियासीं त उन वक़्तु असां नए मिलीनियम जा असांजे नौजवाननि, शाइरनि, दानिश्वरनि जेके सिंध जे मुस्तक़बिल में होप ऐं उमेदु रखी वेठा उन्हनि मिलीनियम सांग चया ऐं उन्हनि सिंध खे जेको आहे हिकिड़ी नए सोच जे तरफ़ वठण जूं उमेदूं ऐं उमंगूं जेके आहिनि उहे नौजवाननि जे साम्हूं रखियूं। उन हिसाब सां असां नए मिलीनियम में असां मलेशिया, असां सिंगापुर, असां दुबई ऐं असां जेके बि एशियन टाइगर्स मुल्क सजनि था पिया उन्हनि सां असांजी हमसरी हुजणु खपे आहे। इन करे त असां बर हिंद जे किनारे ते हुआसीं। असांजी जाग्राफियाई पोज़ीशन जेका आहे उहा ख़ुदा असांखे अहिड़ी ॾिनी आहे जंहिंमें असां दुनिया जो अहम तरक़ी याफ़्ता ख़ितो हुजणु घुरिजऊं हा। असां एशिया जे मर्कज़ी पॉइंट ते आहियूं जिते असां जा 4-5 पोर्ट घटि में घटि जेके आहिनि हुजणु खपनि आहे ऐं सॼी एशिया छा सॼे यूरोप खे, मशरिक़ वस्ता खे, साउथ ईस्ट एशिया खे हितां जा जहाज़ जेके आहिनि उहे रसद ॾियनि आहे। नहर सुइज़ जो हेतिरो नंढड़ो कैनाल जेको आहे उहो उन्हनि जी सॼी मईशत खे जेको आहे उहो मथे खणी वेठो आहे, अलाए किथे पहुचाए छॾियो अथई। पर असांजो हेॾो सॼो बर हिंद जेको आहे असां इन ई बर हिंद जे मईशत खे पंहिंजे कंट्रोल में न आणे सघिया आहियूं। उन ते समुंडनि ते पंहिंजो जेको असांजो क़ौमी इक़्तिदार आहे। समुंडनि जी तव्हां ॻाल्हि था कयो, तव्हां जहाज़नि ऐं ॿेड़नि जी ॻाल्हि था कयो त उते सिंध जो वापारु थिए हा, मईशत स्ट्रांग थिए हा। मईशत हुई न ॿेड़नि ते तव्हां ॾिठो त अरबे रुपया कीअं ॿाहिरि पई विया। ॿेड़नि खां त इहो कमु वरितो वियो न, सिंध जी मईशत खे होॾे मुंतक़िल कयो वियो, दुबई मुंतक़िल कयो वियो, लंडन मुंतक़िल कयो वियो, ॿाहिरनि मुल्कनि ॾे मुंतक़िल कयो वियो। त असां त उहो कमु वरितोसीं न जहाज़नि खां। राहदारियूं ॾियण जे बजाए असां हितां सिंधी माण्हुनि जे पैसनि खे राहदारियूं ॾिनियूंसीं समुंडनि जे ज़रिए। बिल्कुलु इहो पैसो जेकॾहिं लुटमार न थिए हा त सिंध कीअं हुजे हा, इन ते तव्हां खां ॻाल्हायूं था। हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, कॉल वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं किशोर कुमार पियो ॻाल्हाए थरपागर खां। जी अदा छा चवणु चाहींदव? सर इहो अर्ज़ु इहो त असां ॿुध चाइना कटिंग बाबति असीं कॾहिं ॼाण बि न हुई। हाणे असांखे ख़बर पए थरपागर ज़िले में चाइना कटिंग थी आहे ऐं प्लाटनि ते कवा, चरागाहनि ते कवा, जेको माल चारनि जा जेके प्लाट छॾिया विया अंग्रेज़नि जे दौर में उन्हनि ते कब्ज़ा करे छॾिया अथनि। इहा हालति हीअ त चवंदा करप्शन वॾा माण्हू करप्शन त आहिनि, पर 4 करोड़ अवाम ते इहो करप्शन न थिए। 4 करोड़ अवाम ते सिंध ते ख़र्च थिए था, सिंध अलाए किथे किथे पहुची वञे हा। महिरबानी थर जे इलाइक़े में बि इहो आवाज़ थो थिए त जेकॾहिं करप्शन न थिए हा त सिंध अलाए किथां मां किथे वञी पहुचे हा। सिंध कीअं हुजे हा जेकॾहिं हीअ अरबे खरबे रुपया लुट मार जो शिकार न थियनि हा त? सिंध जो टैलेंट ॿाहिरीं दुनिया में जिते नौजवान मौजूदु आहे उते जंहिं महिनत सां, जंहिं सलाहियत सां, जंहिं महारत सां पंहिंजनि पहुचनि शोबनि में तरक़ियूं थो करे, इन्हनि महारतुनि ऐं सलाहियतुनि ऐं मौक़नि सां जेकॾहिं सिंध जे नौजवाननि खे सिंध में कमु करण जा मेरिट ते जेको आहे पंहिंजा मौक़ा फ़राहम कया वञनि हा ऐं सिंध जा वसीला उन्हनि मां पूरो फ़ाइदो वठण जा मौक़ा ॾिना वञनि हा त सिंध जो नक्शो जीअं मूं अर्ज़ु कयो जीअं ॿियनि एशियाई मुल्कनि जो हो तीअं हुजणु खपे हा। हीअ असांजी बदकिस्मती आहे त सदियुनि जी जेका मुसलसल ग़ुलामीअ जे नतीजे में जंहिं असां पीड़ा जो शिकार थियासूं, जिन मुसीबतुनि जो शिकार थियासूं, जिन महरूमनि जो शिकार थियासूं,
त पंहिंजे इक़्तिदार अचण खां पोइ पंहिंजे वोट जे ज़रिए मक़ामी हुकूमतुनि मक़ामी माण्हुनि जे हुकूमतुनि ठहण खां पोइ हिकिड़ी उमेद हुई त असांजे इन्हनि सदियुनि जे ॾुखनि जो सदियुनि जे ग़मनि जो ऐं असांजे इन दर्द ऐं कर्ब जो इज़ालो थींदो, पर उहो इज़ालो जेको आहे उहो थियण जे बजाए ही माण्हू असांजे दुश्मननि असांजे गासिबनि असांजे जेके धारियाफ़ोर हुआ उन्हनि जे लाइ हिकिड़ो टूल थी इस्तेमालु थिया ऐं उन्हनि जे हथनि में उन्हनि जो कमु जेको आहे उन्हनि खे आसान करे ॾिनो ऐं हीअ मदोशी में जेको आहे उहो पंहिंजो हितां जे माण्हुनि खे तबाह कंदा रहिया। इहा सूरत हाल जेको आहे उहा सिंध खे इन जे नतीजे में हिते पहुचायो आहे। इहा सॼी दुनिया ते रोज़े रोशन आहे, सिंध जे हिकु हिकु माण्हूअ ते रोज़े रोशन आहे त असांजो माण्हू इहो जेको ॿाहिरि नौजवान नसुल तयारु थिए थो पियो इहो ग़ुलामीअ जे असरनि खां आजो आहे, इहो भोतारनि जे असरनि खां आजो आहे ऐं इहो पंहिंजे बदतरीन हुकुमरानीअ जे ख़बासतुनि खां ऐं उन जे असरनि खां आजो आहे। इन जे करे इहो टैलेंट हिते मोटंदो, इहो ईंदो हिते ऐं हितां जे माण्हुनि खे बेदार कंदो। ही हिननि जा पोयां ॾींहं आहिनि, आख़िरी ॾींहं आहिनि ऐं इहो ख़ुदा जो क़ानून आहे त जेके माण्हू जेका कमाई कनि था पिया उहा उन्हनि जी ॻिचीअ सां ॿधल ई माण्हू जेको आहे पंहिंजे अमलनि जे एवेज़ गिरवी थियल आहे। हिकिड़ो वक़्तु अचे थो जॾहिं उन्हनि जे ॻिचीअ में कुदरत जा हथ पवनि था, दुनिया जे बदतरीन ज़ालिमनि खे फ़ौरुनि खे गासिबनि खे फ़िरौननि खे निमरूदनि खे शद्दादनि खे पंहिंजे अंजाम मां सभु जेके बि माण्हू हुया लुट फुर कई आहे, धाड़ो हयो अथऊं सिंध जी दौलत ते, मईशत जी चेल भञी छॾी अथऊं लुट मार करे। इहे तारीख़ खां लाइलम, तारीख़ खां लातालुक, जिन खे इन नतीजे जी का ख़बर ई कान्हे का त इहो नतीजो निकिरणो आहे ऐं सभु को वाह वाह पियो करे। को चोर ऐं फोरू ॿधिजे थो, को बदनवान ॿधिजे थो, सिंध जो आम माण्हू वाह वाह थो करे, तव्हां कयो था असीं कयूं था, सभु को आजाम पियो करे। हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, उन काल वठी वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अदा। नवीद आलम अबड़ो पियो ॻाल्हायां शिकारपुर खां। साईं ॾाढो सुठो माण्हू तव्हां पंहिंजे स्टूडियो में विहारियो आहे। तस्वीर साहिब ॿ मुख़्तसिर ॻाल्हियूं तव्हांजे आॾो मां रखां थो। जी जी। कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो सुठो कमिश्नर वेठो आहे हैदराबाद में, सैयद आसिफ हैदर शाह। उन ब्रीफिंग ॾिनी आहे त चूंडियल नुमाइंदनि जी ख़र्ची बंदि थियण जे करे 4 डिप्टी कमिश्नर मुंहिंजे डिवीज़न में बदिली कया विया आहिनि। 3 ॾींहं अॻु में उन प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उन चयो त महीने में मां 1 अरब 30 करोड़ रुपया बचाया आहिनि पंहिंजे गुड एडमिनिस्ट्रेशन जे करे। ही प्रिंट थी आहे कंहिं न्यूज़ पेपर में, कमिश्नर हैदराबाद जी प्रेस ब्रीफिंग। ॿियो मां नंढड़ो अर्ज़ु थो कयां तस्वीर संजीलो साहिब त 9 लख एकड़ ते खजी जो फ़सुल जेको आहे उहो हिन वक़्तु रेट उनजो मेंटेन न थियो आहे। वरी असांजे हिन लाड़काना डिवीज़न में हाणे हींअर 10 लख एकड़ ते जेको आहे फ़सुलु तयारु आहे हिन जो चांवर जो, 600 रुपयो अघु मेंटेन थियो आहे जेको 2010 में हलंदो हो। इन्हनि जूं लाड़काना में रोज़ MPA MNS जूं मीटिंगूं लॻियूं पियूं आहिनि। हे वॾियूं टिगियूं गाॾियूं जेके दुनिया जे कंहिं रूहे ज़मीन ते नथियूं हलनि उहे सिंध जे रोडनि ते हलनि थियूं ऐं इहे दूधड़ करे असांजे वस्ती वाण ऐं ॻोठनि जे मिसकिननि जे चेहरनि ते उहो दूहो ऐं दज़ हयूं वञनि था। हीअ असां 2010 वारो रेट हाणे असां 5000 रुपए में DAP वरितो आहे, 4000 रुपए 2500 में यूरिया वरितो आहे। हीअ असां काॾों पूरत कंदासीं? अॻिले साल असांखे चऊं त तव्हांजो जेको बासमती जो फ़सुलु न थियो आहे 5-5000 असां एकड़ ते ॾींदासीं आबादगारनि खे, हो DC खाई विया असांजा सिंध। नवीद आलम अबड़ो साहब जो जेको ख़्यालु हुयो त फ़सुल ते ख़र्च तमामु घणा आहिनि, 30 खां 40 हज़ार एकड़ ख़र्च थो खाए पियो सारियालो फ़सुलु। उनखे भाण था अचनि, उनखे दवाऊं थियूं लॻनि पियूं, उन खां अलावा हर अलॻि थी आहे। 600 रुपया मण उनजी क़ीमत आहे। कंहिं बि शोबे में ज़ुल्मात असांजी ज़रई मईशत तबाह पई थिए हिन सरकार जे रवैये जे करे। कंहिं बि शोबे में जेको आहे हिननि बहितरीअ जी का सूरत न छॾी आहे। यानी आगाज़ हिननि वॾी में वॾी करप्शन सां जेको आगाज़ हिननि कयो उहो हो त हिकिड़ो 90 सालनि जो एसाब ख़तमु थियल हुकुमरान सिंध जे मथां थाफे छॾणु, सिर्फ़ु हिन जे लाइ त हुनजी नाले मातर हुकुमरानी हुजे। अव्हां हिकिड़ी टेबल ते 60 सालनि खां मथे उमिरि जो माण्हू वेहण बर्दाश्त नथा कयो, अव्हां जो कानून बर्दाश्त नथो करे, इन करे
त ही इन टेबल ते नाइंसाफ़ी कंदो 60 सालनि खां पोइ। अंग्रेज़ ॾिसो न, जीअं अंग्रेज़ कानून आंदो आहे, अंग्रेज़ तरक़ी पियो करे पियो, पर सियासत में त का उमिरि न आहे, हर उमिरि अघे पई सियासत में। हिते अव्हां जेको आहे उहो 6 करोड़नि माण्हुनि जी क़िस्मत जे टेबल ते जेको आहे उहो अहिड़ो माण्हू विहारे छॾियो जंहिंजा हिसाब बिल्कुलु जवाबु ॾेई चुको आहे न। 90 सालनि ताईं माण्हू जेको आहे उहो छा हुकुमरानी डिलीवर करे सघंदो। इहो हुकुमरानी, इन बदतरीन हुकुमरानीअ जे आगाज़ सां ई जेको आहे उहो बदतरीन करप्शन जो जेको आहे उहो आगाज़ कयो वियो। हाणे इहो माण्हू जंहिंजा हिसाब कमु नथा कनि, उहो जॾहिं पंहिंजे खैरपुर शहर में थो वञे त उन जी हिकिड़ी विज़िट ते 2 करोड़ रुपया ख़र्च था अचनि ऐं उन जूं महीने में 2-4 विज़िटूं लाज़मी रखियूं थियूं वञनि त जीअं जेको आहे उन जे विज़िट जे नाले ते जेको आहे करोड़नि जी करप्शन जेको आहे उहा इहा अलॻि थिए। त हाणे इहो इन ई सूरत हाल में असांजी ज़री मईशत, असांजी तइलीम, असांजो तमदुन, असांजो कानून, असांजी तरक़ी सभु ताराज ऐं सभु तीनवाल आहिनि। कूड़ा माण्हू कूड़ निसोरो ईंदड़ वींदड़ खे आशिन, हर दफ़े कूड़ पिया खाराइनि, कूड़ पिया ॻाल्हाइनि, पर कूड़ जो अंत हिकिड़े ॾींहुं अचिणो आहे, सच जो बि वारो अचिणो आहे। नूर मोहम्मद मेमण साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, तव्हां सिंध जो आवाज़ु ॿुधो, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके माण्हुनि ॻाल्हियूं कयूं, नूर अहमद मेमण साहिब जे ॻाल्हियूं कयूं। असां वरी इन्हनि साॻियुनि ॻाल्हियुनि सां, साॻियुनि सूरनि ऐं नासूरनि सां वरी ईंदड़ अंगारे ते हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा, अला भाई।